वाईवाज़ आहे वाईवाज़ आहे पोइ हाणे छा पोजीशन आहे? हा ओके आहे वाईवाज़ में न घणा ख़र्चो पाणी 15 लाख वठनि आहे टोटली 12 लाख जो वाईवाज़ 15 लाख वठनि 15 वठनि वरी कुझु असांखे बि चाटो पाणी बीहे न 10-12 लाख रुपया दोन खे ॾींदासीं पोइ मां ॾिसां को 5 लाख रुपयो 4 लाख वारो ॾिस तुंहिंजो पंहिंजो आहे त पोइ वधि में 10 ताईं कराए ॾींदोमांइ 10 वॾा अथनि मुंहिंजो पंहिंजो न आहे सची ॻाल्हि मुंहिंजो हिकिड़ो दोस्त चई मुंहिंजो तोखे सिधो चवां जी लेकिन माना जेतिरो मुनासिब हुजे त पोइ मां चवां त जेकॾहिं वॾा आहिनि यार कॾहिं 17-18 तारीख़ आहे वाईवाज़ हा 17-18 तो भले सकर में थींदसि सकर में थींदसि 18 तारीख़ को शुरू आहे न हा इनको वठे इनको एडवांस भी वठे स्लिप नंबर भी वठे कम थी वेंदसि इंशाल्लाह कम थी वेंदसि हा पैसा वॾा आहिनि न पैसा कीअं चवां हिते हा पैसा वॾा आहिनि पैसा एतिरा काॾो ॾींदो घणो ॾेई सघंदो मूंखे न कूड़ न आणंदमि मां जेको आहे त 5-6 लाख रुपयो वधि में वधि 5 लाख में अॼुकल्ह ॿुधा तूं भेण चो तूं पटियाले जी नौकिरी वठी ॾींदो बि घणो CM हाउस में वेठो आहे एॾो सारो पटियाले जी नौकिरी जो ऑर्डर कराए तो बि घणो वठेंदो पाण ॿुधा 4 लाख रुपयो पटियाली जो 4 लाख रुपयो उहो बि माना सो इलाजनि सां मिंथनि सां क्लार्की जो 8 लाख रुपयो घणो 8 लाख रुपयो क्लार्की जो 8 लाख रुपए 16 ग्रेड जी पोस्ट आहे पोइ घणो हुजणु खपे मिस्की कमीशन ॾेई पास जो कयो अथई पाण ख़ुशि थिए त टपा ॾिए थो उहो कमीशन वाईवाज़ में अहिड़ा वेठा आहिनि झंथर जो ईअं डबल गियर हणनि था त कमीशना ई लन चढ़ी वञनि थियूं हिकिड़ो छोकिरो आहे बादशाह 10 साल खां वठी हिकिड़ो 10 साल खां वठी हणी बीठो आहे होशियारु मोस्ट टैलेंटेड आहे हा न उहो ई मूं परेशान लॻो वरितो आहे हाणे चए पियो यार मां छा कयां मां ॾाढो परेशान आहियां पैसो खां सिवा न थींदो मूंखे ख़बर आहे थींदो पैसनि खां बिना न हाणे तूं पाण CM हाउस में रहीं थो हर चीज करें थो तोखे त हाणे सॼी A to Z ख़बर आहे या हुजे फुल सोर्स हाणे टके जो मुंहिंजो हिकिड़ो कमु हुयो ऑफिस जो बि हवे तुंहिंजा एॾा संगत हुया दोस्त साथी हुया भेण चो को 50,000 चए पियो को 80,000 चए पियो को 70,000 जॾहिं सोर्स थी पोइ हाणे या सोर्स हुजे या पैसो हुजे ॿ ॻाल्हियूं हुजनि असल मुर्शिद मसलो ईअं आहे मां ॾे वरी कम ज्यादा अचनि था न मां फ्री में जे करे उन्हनि को कमु न वठंदो आहियां हिकिड़ो हुजे त माण्हू वठी करे न असल में ॾिस न अञा असां को न वठंदा उहे ई माण्हू तव्हां को तारू भरू वठंदा छो त हो तव्हां को कमु कराइनि बि पैसा ॾियनि तव्हां उन को कमु कराए बि पैसा ॾियो बिल्कुलु बिल्कुलु ईअं हाणे तव्हांखे त हो माना अगरि जेन्युइन कमु हूंदो बि चवंदा यार तूं हाणे पाण ई फलाणे कम जे लाइ असांखो पैसा वठे थो हाणे पाण ॿुधा तूं हे कमु फ्री में थींदा तोखे ई पोइ लड़ी वेंदो असल मां सम्झां थो न हाणे असां नर्सिंग डिपार्टमेंट में आहियूं कंहिंखे बि चवंदा यार फलाणे खे वाईवाज़ में फेल कर या पास कर उहो अॻु में इहो चवंदो भाउ घणा ॾींदे घणो ख़र्चो पाणी चवंदो यार मुंहिंजो पंहिंजो आहे चवंदो बाबा तूं बि तूं वठे पियो न एडमिशन जा पैसा हा चकर उहो त हाणे असां पाण बि सम्झूं पिया हाणे तोखो जो अगरि 80,000 फाइल जो मां वरी वठनि पिया त ज़रूरु पोइ तूं उन्हनि माण्हुनि खे चवंदो हूंदे उन्हनि माण्हू तोखो बि कुझु अहिड़ा कम वरिता हूंदा न जो उन्हनि डायरेक्ट पैसा घुरिया न त तूं चओ मुर्शिद आहे दोस्त आहे संगत आहे या फ्री में बि करे ॾियना को मसलो न हुयो हुननि जे लाइ बिल्कुलु करे ॾियना पर मसलो इहो आहे त माण्हू पाण जिते हूंदो आहे न ब्लैकमेलर थियल हूंदो आहे त उते वरी उहा हुज बि न हलाए सघंदो आहे पोइ असां हाणे ॿाहिरियों माण्हू आहियूं बाबा सेक्रेटरी खे फोन कराइजे फलाणे खे फोन कराइजे होॾो फोन कराइजे कमु पटिजी वेंदो कमु निकिरी वियो बिल्कुलु सही चए थो बिल्कुलु सही ॻाल्हि आहे असां पाण डिपार्टमेंटनि में रहूं था हाणे असां कंहिंखे चवंदा आहियूं यार हिन छोकिरे खे फेल करिणो थी ज़ाल जे चुरगे वॾा नखरा अथसि उहो भेण जो चवंदो बि ईअं साईं फेल जो कयां त ॾे हाल वाल मानी ॿार कुझु बि चवंदो मानी त खाराईंदे ॿियो कुझु न बि मानी बि कुंदन मुंदन जी खा बि 10-15,000 रुपयो लन चढ़ी वञे थो भेण चवंदो असां नर्सिंग में कम ई सॼो ॾींहुं फनकारी कंदा वरिता आहियूं पोइ छा कयूं हाणे इहो त हाणे आहे न पेट बि त भेण जो अलाह ॾिनो आहे हुन खां बिना बि त कमु न हलंदो न हाणे सोचां थो की ॿियो कोई न पैसा न बि चवनि भाई स्कूटर वठी ॾियो मां जिते भेण चयो लोकल ते वञा थो तूं इन को 10 लाख रुपयो वठ 10 लाख ताईं सही आहे थींदो पोइ अला वॾो आहे यार लॻींदो साईं 10 लाख थींदो ॿुध न 8-9 लाख होॾे पक्का ॾियणा पवंदा
पक्का ॾियणा पवंदा माना हा न हुनखे बाक़ी मुंहिंजी लख सवा बचंदो इहो 50 तूं खणजांइ 50 मां खणंदुमि बस ॿियो छा तुंहिंजी लख जी ॻाल्हि आहे लेकिन सची ॿुधावई थो न भेण चो जी भेण 10 लख जी हैसियत हुजे असां त पोइ बसि मां अॼे एसओ सां ॻाल्हायां या सेक्रेटरी सां ॻाल्हायां भेण चो ध्यानु छॾियां सेक्रेटरी एसओ वरी एॾो वात तुंहिंजो जो फाटल हूंदो थी न जो भेण चो तुंहिंजो उहो वरी चवंदई ईअं बसि तूं बि फाड़े करे ॾे चवंदई बि ईअं पंहिंजी बि सुठी फाड़े करे ॾे लख जी ॻाल्हि आहे बिल्कुलु उहे लाल अची असांखे वधीक बुखिया हूंदासीं न सही चयो अथव उहे पतरी ॾिस 20,000 में थींदी आहे एसो वटि वञ त भेण जो अची 50,000 खां घटि ॻाल्हाईंदो ई आहे हिकिड़ो हाणे चयो काज़िम जतो ई मञे थो साईं हा 3 लख रुपयो मां हिकिड़े खे चयो आहे ट्रांसफर जो 3 लख रुपयो हा छा जी ट्रांसफर डॉक्टर जी काथों काथे जैकाबाद को कराची जैकाबाद को कराची हा केरु कराए तूं मां 3 लख रुपयो घुरियो 3 लख घुरिया अथई हा वठे 3 लख वठे मां तोखे ट्रांसफर फ्री में कराए ॾींदुमि बस तो ईअं करो था 3 लख वठ अधु तुंहिंजा अधु मुंहिंजा माण्हू ॿुधावई थो मां उहो मथां तोखे बि चयो ई पोइ वरी बोल ॾेसि ॿुधावई हा 1000 खान अथई 1000 खान ऐं मूंखे चयो मां चयोमांसि यार 3 को 3.5 लख लॻंदई फाइनली तोसां 3 लख रुपयो डॉक्टर कहिड़ो आहे डॉक्टर 17 स्केल जो सोलो आहे न 19 जो ॾुखियो आहे अरे तूं हुनखे तूं छॾ तूं मुंहिंजो नालो न हण 1000 खान जे अॻियां है न सम्झी तूं हुनखां पैसा वठ जो एतिरा पैसा ख़र्च थियनि था तोखे मां पाण फ्री में कराए ॾींदुमि कमु मां उनखे आख़िर बि तूं ॾींदे मूं साम्हूं बि तोखे कंदुमि अची जीअं मुंहिंजो नालो अचे ई न 3 लख रुपयो चयोमांसि अॼु 2 ॾींहं थिया मां सां ॻाल्हायो साईं हा 3 लख न 2 लख ताईं सही आहे मां चयोमांसि तोखे हो पासा भला को जेको आहे न एमएस रखाए ॾियईं हा एमएस कोई ॾिस कोई नज़र में एमएस काथे जेका रखाए ॾींदे हा एमएस जे डॉक्टर अनीस चए थो अनीस जवाब ॾिनो आहे 1000 खान खे चयमि ॻाल्हाईंसि हा 1000 खान तक़रीबन जे 3-4 ॾींहं ॻाल्हाईंसि अॼु ख़बर पई त एमएस अचे पियो इहो अनीस सां मां जॾहिं ॻाल्हायमि न हा मूंखे तोसां सिधी ॻाल्हि ॿुधाए अब्दुल मालिक मूंखे चयो मूंखे हटरा हा ठीकु आहे उन खां पोइ मूंखे अब्दुल मालिक चयो साईं अनीस चई थो अनीस सां ॻाल्हाए पोइ मां 1000 खां चयोमांसि अब्दुल मालिक मूंखे चयो अनीस जो नंबर ॾियईं त तूं ॻाल्हाए मां चयो अनीस जो कमु आहे तूं उहो ॻाल्हाए मां छो ॻाल्हायां अनीस सां मां चयो मां न ॻाल्हाईंदो पोइ मां 1000 खान खे फ़ोन कयुमि 1000 खान जेको आहे त अनीस माना जेको आहे त चए थो मां न आहियां विलिंग न आहियां इहा ॻाल्हि थी 3 ॾींहं पहिरियों जी अच्छा न पोइ हाणे अॼु त मूंखे लॻे थो चार्ज हिन वरिती आहे अॼु हा ख़बर न आहे कल को चार्ज ईंदी 14 अगस्त को चार्ज ईंदे हवाले आहे अनीस जे अच्छा पोइ उन मूंखे उन टाइम जवाबु ॾिनो पुछां थो मां वधीक कंफर्म कर ॾिस न त सुभाणे मां वेंदुमि ऑफिस है न हा वो अब्दुल मालिक को तूं वठ 3 लख रुपयनि खे हटायूंसि था अब्दुल मालिक न ॿियो हिकिड़े जो आहे उहो 17 कराची ट्रांसफर जो आहे इन एमएस वारनि खे चकरनि खे छॾ ॿियो डॉक्टर खे ॻोल्ह उन खां पोइ काज़िम जतो को कमु वठूं न हा 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 ॿियो जमाली आहे असांजो हिकिड़ो मुरीद आहे जान जमाली जो माइट आहे न उहो वरी असांजे फुल माना हुनमें आहे चवण में पोइ उनजे थ्रू जीअं काज़िम जतो खे चवे थो न उहो करे थो माना जीअं चवे थो उन वरी उन बि घणी माना सोर्स कई अथसि हाणे बि मां ऑफिस में वियुमि सिर्फ़ु फोन कईमांसि डायरेक्ट काज़िम जतो ॾे चए मुर्शिद हलियो आहे बि इख़लाक़ी तमीज़ वारो आहे हा हा जेको कमु हुजे चई हुकुमात जो चई न पाण वटि इहो रहियो न डीसी जो रहियो आहे डीसी बि रहियो आहे ॿियो जमालिन जो वॾो ख़्यालु करे पियो वरी पोइ एजाज़ खान को बि फोन कराईमांसि तूं त बा दादलो बि आहे न मुर्शिद मां वठो कयो मां जान ज़ाल खे बुख मरी विया आहियूं भेण चो नारा हणी 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 कुझु कमु त वठूं न गाॾी नई वरिती न वरिती इहो ॿुधाए भला गाॾी बसि इनशाला सुभाणे न 2 ॾींहं वरदमि गाॾी बसि घुमा फिरा असांखे बसि मुर्शिद छा ॾियो आहे बसि अगरि गाॾी जीअं वरितमि सिधो तो वटि कराची अल्लाह इंशाल्लाह बसि हेॾो हिकिड़ो कमु करायूं मूंखे हिकिड़ो स्कूटर बि वठाए ॾे पोइ हुकुम आहे तुंहिंजो हुकुम आहे स्कूटर खोड़
इतो ही वरदासे खोड़ स्कूटर न तो मां इनके अरे पुछ थोरो गला मथे पर ओतिरो थे जेतिरो उनके चुआंस निकल के वाइवास जो वो जेको घटि में थिएसि त पोइ करायूं ग़रीब आहे यार हाणे अवे फाइनल 8 खां वधीक घटि न थींदई 8 ॾियणा ई ॾियणा आहिनि ओॾे बाक़ी पंहिंजो जेको बि तूं रखे 8 माना वठंदो ई वठंदो उहो माना उनजो बि डायरेक्ट माना जेको वाइवास वठे थो उन सां वास्तो आहे ॾिसां थो बात पोइ हमरा अॻे को पुछां अॻे को तूं पुछ 8 माना पूरा उहो वठंदो अच्छा 8 में माना हिकिड़ो रुपयो बि घटि न कंदो का बि शइ न कंदो हा हिकिड़ो ॿियो आहे जे कमीशन पास कराई आहे उनखे सां ॻाल्हायां उहो घणा चए थो ख़बर थो पए तूं भले पुछा करे 15 10 12 15 10 12 को कोई बि घटि न चंदई हा न इंसान असांजो आहे डायरेक्ट वास्तो जेको वाइवास वठंदो आहे न बस हाणे वरी घणो वरी थी वेंदो न ओपन उहो वरी कम अहिड़ा आहिनि समझ न बस माना उहो फाइनल माना तूं भले जंहिं कोई पुछा कर फाइनल माना 8 आहे माना तूं यार हाणे एॾे सीएम हाउस में वेठो आहे तूं पाण सोची सम्झे थो भेण 16 ग्रेड जी पोस्ट आहे ₹1 लाख पगार आहे स्टार्टिंग में हा ₹1 लाख तनख़्वाह आहे सही ॻाल्हि आहे न तनख़्वाह घणी 65,000 अथसि न बा छो 20,000 हाणे अलाउंस बि त मिले थो न लख थी वञनि थो अच्छा माशाअल्लाह हेल्थ रिस्क अलाउंस बि त मिले थो न हा न 1,10,000 त मां खणा थो साईं तूं पुराणो बि आहे तूं हाणे 10-11 साल थी विया 10-11 साल 65,000 इहो थी वेंदो 20,000 हिननि खे अलाउंस वारा मिलंदा रिस्क अलाउंस वारा घणो थी वञनि 65 75 85,000 थी वञनि सही ॻाल्हि आहे 85,000 टन असां 40,000 ते ख़ुशि थियूं था 12 महीननि में भेण जो पैसा ई ॿाहिरि आहिनि खुदा जो कमीशन जो ऑर्डर आहे भेण चो न को लाहे सघे न हवा वञे न मींहुं वञे हा न ॾिसां थो मां ॻाल्हाए ठीकु आहे पोइ वरी व्हाट्सअप ते हलवल कंदुमि हा व्हाट्सअप ते